राजा बोल हाँ साहब जी तो नहीं साहब ऐसा न करो साहब जी तो हमके माफ मां तोखे पलाल में साड़ाए मारे छॾिया पर ही सज़ा तुझे लाइ काफ़ी आहे। ग़रीबनि जे जिस्म ते वसंदड़ हर चहबुक ऐं हंटर जो निशान मुंहिंजे रूह खे रेंडू पाईंदो आहे बचल। साईं तरह जो बचो बचो सुल्तान खान जे ज़ुल्म ते बाकारे थो चौधारी ॾाका फैलाए छॾियो अथई। इहो त शुक्र आहे जो वॾे साईं मरण खां पहिरीं संदसि राज भाग जो वारिस न कयो न त सरदार तू तो असांजो बाबू आहे असांजो मालिक आहे असां ते रहम कर दुश्मनी में असांजो मां त जो असांजो पके कोन ईंदो साहब जी तो सही दा नहीं कदा मूंखे का ख़बर नहीं साहब खे ख़बर जानी गलती न कया सही चवंदो रोटी छॾे ला वेंदासीं कजा आईंदा कजा आहे ओ माई तो क्या होश में आई एडो क्या कहा थी पानी मुझ पर पान मत रखा ना क्या खबर है मुझे बच्चे ने नाम खाया तई तो चवे बचल खान मज़लूमन जे तकलीफ़ुन आम दाम जी आवाज़ अर्श के चीन विझंदो आहे। सुल्तान खान ॾाढा कीता लोड़ींदो साईं वध जे घोड़े ते सवार आहे हुनजो ख़र्च पको बंदि कयो बचल ज़मीन जो हिस्सो हुन लाइ ॾिनोमांसि त ही पेट गुज़र करे ऐं ग़लति कम न करे। महीने मासे 15 ॾींहं उन लाइ ॾोकड़ ॾींदो आहियांसि त जीअं हू ईअं न सम्झे त बाबो मरी वियो आहे ऐं राज में को ॾोह न करे ऐं राज में कंहिंखे तकलीफ़ न पहुचाए। पर हू त उतार जट जे पुट खे डिग तरस ॼण साइकिल न को जहाज हुजस। अरे लो वठोस जट जे पुट खे। अरे जेकॾहिं ही मरी पियो त केर वञी माण्हुनि खे ॿुधाईंदो त ही कीस कंहिं कयो आहे। सुभान अल्लाह सुभान तुंहिंजी साहिबी हाय हक मौजूद सदा मौजूद बेशक
बेशक अजोके समाजो प्यालो पुर वरी नौ सिज नवा सास इंशाअल्लाह ताला इंशाअल्लाह सुभान अल्लाह आया बचल संगत के कुछ अकबरो करे अच बाबा साईं बंदोबस्त करे छॾियो आहे अॻुवा त नज़रानो बि भली आया भला पिरी सुल्तान खान रोज चवंदा आहिनि सलीमान खान सां हिकु ई ॻाल्हाईंदा आहिनि उन खां ज़मीनी विसो था वञो ऐं साॻियो पुराणो वाइदो ॿुधी वरी मोटी था अचो तंहिंखां त सुठो आहे असुल हलजे ई न बोतार सावंत सही थो चवे बेवकूफ़ो तव्हांखे ख़बर ई कोन्हे तबे मरहूम समूरी जायदाद सलेमान खान जे नाले करे छॾी पर अॼु सलेमान खान सां ज़रूर ॻाल्हाईंदुसि ऐं ठके ठके ॻाल्हाईंदुसि भली आया भला पिरी लथो जी जजा तनी जो मिलन महाल से तपरी पे ही आया तव्हां भली वञो वारी ज़मीन 800 एकड़ खन थींदी इहा ज़मीन मूंखे लिखी ॾियां छा तूं शराब पी आयो हा मां शराब पी आयो आहियां कंहिंजो रत कोन पी आयो आहियां कंहिं ग़रीब जो छॾियो बि हुजे त हाणे डुक भरीअ न इहो बचल पत ज़बान हूंदो चाहे मुझे खिलाफ तव्हांजा कन भरिया आहिनि हफ़्तो खन अॻु में शिकारपुर मां वाणियूं खणाई टियों ॾींहुं मलूक जी बांह खजी वई काल पार वारनि जे हमरा खे दरिया हवाले कई सावण खे ॻोठ जे साम्हूं दुरा हयई ऐं म्यार जी साइकिल ते गाॾी चाढ़ी कॾहिं कंहिंजी ॻोठ में तबियत पुछी कॾहिं कंहिंसां का चङाई कई कॾहिं बुढल शाह साईं जी ज़ियारत कई कुछ सच बाकी सब कूड़ जेकॾहिं मूं कुछ कयो आहे त इहो छो था सोचियो त मूं कयो हूंदो त छो बुढल सरकार साञाए ॾेई हूअं बि ही माल मिल्कियत हे बनियूं ही सभु तुंहिंजा आहिनि तोखे छा खपे जेको खपई मां तोखे ॾियां थो पर इहे विर्छ वारियूं ॻाल्हियूं न कर यार विरासत कोन पियो घुरां पंहिंजी खुर्च पियो ॿुधायां ठीकु आहे वञी खण
कागज पट ठाराए वठिजाए तपेदार खे मूं ॾे मोकिले मूंखे हवा मां इहा ई उम्मीद हुई। बुढ़ल सरकार मामी अम्मा कॾहिं मोटंदी आहे जतो? अरे अब्बा जेको न हज ते वेंदो आहे उहो वरी न मोटंदो आहे। हज त अलाह जो घर आहे न, जेको अलाह जे घर वेंदो आहे उहो अलाह साईं खे ॾाढो वणंदो आहे, पोइ वरी न मोटंदो आहे। मामी मां बि अलाह ॾे वेंदसि। अड़े अब्बा वरी ॼमार ॾे ईअं त न चओ पाण खे। मामी मामो अची अरे नंढड़ो शमशाद वेठो आहियां। मां शहर जी आहे पुट, शहर मां। भागुल किथे आहे? उहा अंदरि सुठी पई आहे, मानी बि कोन खाधी अथसि। अचे पुट, ये सुबह भागुल के ॾिजाए। वसाई हाणे मां हिनखे पी वटि छॾे जा। भली पर पुट सुबुह जो सवेल अचिजांइ। हाँ ऐं भागल तुंहिंजो इंतज़ार कंदी। चङो शाबाश हलिया। हे वठ। शेर हलिया पुट। तमाम बताओ कर खबर बंदोबस्त थी वियो गुलामो? सॼे झर झंग में अव्हां जी सरदार जी वाह वाह। भोतार हमरा चवनि था त वशके किलो कमज़ोर न खपे, उन्हनि खे अव्हां जहिड़ी मज़बूत शख्सियत जी सपोर्ट मिली वई आहे। ठीक आहे तू हली नंगर पाणी कर, बाक़ी ॻाल्हियूं पोइ। मेले मां ड्रो करे आयो आहियां। माण्हू पिता खे सुल्तान खान जो आहियां। नए डेरे खां वठी घोटिके ताईं सभिनी ॿेलनि जे नंढनि वॾनि टोलनि जे ताड़ियलनि खे ॿुधाए छॾियो त हिकु जश्न जो बंदोबस्त करे जंहिंमें पाण बच्चू बादशाह जे मथे ते पग रखंदो। ऐं हाणे सभिनी टोलनि जो सरदार बच्चू बादशाह, छो जो बच्चू वाकई बादशाही जो हक़दार आहे। अञा खेसि मुछनि जी सावली कोन लथी आहे जो मुड़स शामीर पड़जी वियो आहे। सरकार जेकॾहिं मिरूं सभु मुतीअ हुजनि त पोइ माण्हू त सभु अॻ ई होल सम्झूं न। ठवंद माण्हू सभई मोल हुजनि हा, पर तो सुलेमान साह विझी वेठो अथई। सिरजा साईं तॾहिं त बाकारिया थो मुंची खणी सलाह वठो। न हूंदो सलेमान खान, न हूंदो उदुद पकी, सॼी सुल्तानी सुल्तान खान जी। पर ॿिलीअ जे ॻिचीअ में घंटी वधंदो केरु? ठीक आहे, दाड़ेलनि हथां मारजण वारी ॻाल्हि वेसा पर सलेमान खान खे
मारींदो केरु? साईं रुक स्टेशन ते बि अॻे हिकिड़ो नालो फ़क़ीर मारिजी वियो। किथे विसाई हले मारिजी वियो, का ख़बर ई कान पोइ साउंड वरी कॾहिं कमु ॾींदो? सुना साईं, असल में प्यार ऐं मोहब्बत जो इज़हार आहे। साज़ ऐं आलाप नांग के मुंडे विझंदो आहे। सुर सचो आहे त बादल बरसी पवंदा आहिनि ऐं विल में मच ॿरंदा आहिनि। पर बाबा जी जान, राग जी सम्झ ऐं सिख्या लाइ पढ़ाई करणी पवंदी। बाबा, मां वॾो थी बनियूं संभालंदुमि, तव्हां वांगुरु बागनि में घुमंदुमि। इन लाइ पढ़ाई कबी। पढ़ाई करण सां इल्मु मिलंदो आहे। तोखे ख़बर न आहे त ॾात बरसात वांगुरु हूंदी आहे, गुलनि ते बि वसंदी आहे, कंडनि ते बि, पर ॾात इल्म वारनि ते ई वधीक आशिक़ थींदी आहे। बाबा, मां त रोज़ स्कूल वेंदो आहियां, पर मूंखे मज़ो कोन ईंदो आहे। सुमेरा खे पढ़ण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। हाँ, मूंखे मज़ो ईंदो आहे। शमशाद ते ॻाईंदो त दिलि चङो बसि ॻाल्हाईंदो हले। हाँ, वरी हिन लोफर जो नालो वरिते? ये शमशाद मूंखे न वणंदो आहे। लोफर त तूं बि आहे न, जो स्कूल खां भॼी वेंदो आहे। शमशाद पोइ बि स्कूल वेंदो आहे, तोखां त सुठो आहे। कोन्हे, मां हुन वांगुरु ॻायां कोन थो न, आहे त हू बि मूं वांगुरु रोल न। ॾिस पुट, तूं परवेज़ वांगुरु रोल नथी जा। ॻाइण वॼाइण त इबादत आहे। इल्मु त इबादत खां मथे आहे ऐं आलमनि जो रुतबो आबिदनि खां वधीक अथई पुट। चङो शमशाद पुट, हाँ तूं भले हली सुम त आउं वरी मामे बचल सां हाल अहिवाल करियां। शाबाश पुट। शुक्र आहे इहो कम बि थी वियो। साईं ॻाल्हि ॿुधो, मिल्कियत जा कागज़ शमशाद जे नाले ते थी विया। इहा ॻाल्हि त सम्झ में आई, पर तव्हां 50 लख बैंक में मुंहिंजे खाते में जमा कराया आहिनि। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। बचल, तूं शमशाद जो मामू आहीं, तूं हुनजे चाचे वांगुरु न आहीं। सा इंसान जे पिंजरे में पखी वांगुरु, कॾहिं दर खुलियो खुड़को ॾेई उड़ामी वियो। साईं, अलाह तव्हांखे वॾी ॼमार ॾे। तव्हांजो सायो शमशाद ते हमेशह लाइ हुजे। सच पुछो त तव्हां पंहिंजे जीअर ई मूं ते वॾा ॿार रखी छॾिया। सर्फ निकतो आहे ॾिस। के कम जो ई कोने को, कपड़ा धो त झग करे ई कोन तो।
भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ़ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ? समझ में गाल कान थी अचे न। ऐं बाथरूम धोइण जो कोन छा चंदा त सड़ी आ हाट पाट लाइ छा चवन। हां उहो सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे, हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो, ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु हू त थिए त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव, वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वॾे सघी था ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाउर, मूंखे ख़बर आहे वठी त कोन आई असां। वठ न लालू खां पैसा त वठी था न। दोस्तो एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे, जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव, 31313856262। शहर खां सस्तो ॿुधाईनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो, रियायत में। हा सही आहे। वञी वठी अचिजांइ। सुभाणे मां वठी थो अचां, पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो, ठीकु आहे। वठी फ़कीर गायल अॼु सुर बेरवी ॿुधण ते दिलि चवे थी। फ़कीर कुझु ॿुधाए। मां पंहिंजे मुर्शिद बुढ़े फ़कीर तव्हांखे कलाम ॿुधायां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोहब्बत में खायूं दिलड़ी खयूं, मोहब्बत में खायूं दिलड़ी खयूं, भेनर मुंहिंजो यार हलियो वियो, सचियूं मुंहिंजो दोस्त हलियो वियो। मोहब्बत में खायूं दिलड़ी खयूं, भेनर मुंहिंजो दोस्त हलियो वियो, सचियूं मुंहिंजो यार हलियो वियो। मोहब्बत में खायूं बुझ अंदर जूं ॻाल्हियूं, बुझ त अंदर जूं ॻाल्हियूं, कंहिंखे को न मूं चयूं दिलड़ी खयूं, कंहिंखे को न मूं चयूं दिलड़ी खयूं। भेनर मुंहिंजो दोस्त हलियो वियो, सर्तियूं मुंहिंजो मुहब हलियो वियो। मोहब्बत में खायूं दिलड़ी खयूं, मोटा तुंहिंजे मींहं जूं, मोटा तुंहिंजे मींहं जूं, लंघी वञी पारे पयूं ओ दिलड़ी खयूं, लंघी वञी पारे पयूं दिलड़ी खयूं। भेनर मुंहिंजो दोस्त हलियो वियो, सर्तियूं मुंहिंजो मुहब हलियो वियो। मोहब्बत में खायूं ओ दिलड़ी खयूं, सिकत ॿुधल खे साह में, सिकत ॿुधल खे साह में, जीअं टचकन तेल जूं तयूं ओ दिलड़ी खयूं, जीअं टचकन तेल जूं तयूं ओ दिलड़ी खयूं। भेनर मुंहिंजो दोस्त हलियो वियो, सर्तियूं मुंहिंजो यार हलियो वियो। मोहब्बत में खायूं ओ दिलड़ी खयूं, भेनर मुंहिंजो दोस्त हलियो वियो, सर्तियूं मुंहिंजो यार हलियो वियो। मोहब्बत में खायूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वाह गायल वाह। महिरबानी।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा अॼु को तव्हांजो प्रोग्राम आहे छा? बस महफ़िल ॿुधण जो प्रोग्राम आहे, उहा ॿुधी रहिया आहियूं। अदा तर जो ज़मींदार जुमन खान हुयो न? हा हा, वो बेचारो गुज़ारे वियो अदा। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बाबा साईं जे दोस्त जो पुटु हुयो। असांजे वॾनि जा हुन सां वास्ता हुया। गुज़ारे वियो आहे। असांखे बि जुगाए त असां ॿई हली हुनजी तहज़ियत करे छॾूं। ठीक है फ़कीर, अवां राग रंग जी महफ़िल के जारी रखो, असां फातिहा तां थी था अचूं। बचल असां वञूं था फातिहा ते। तव्हां हीअ राग रंग जी महफ़िल के जारी रखो, अल्लाह चाहे तो मोटी अची ये महफ़िल ॿुधंदासीं इंशाअल्लाह ताला। तव्हां वियो बाबा, वियो। रेस कंहिंजी फातिहा ते वियो आहे? हमराहनि चयो पए त तर जो ज़मींदार जुमन खान गुज़ारे वियो उॾाए वियो। जुमन खान? पर जुमन खान त मूंसां गॾु शहर में गॾु आया आहियूं। अल्लाह, अलाए छो छो खुदा खैर करे। न न, अलाए छो विसविसा था थियनि। खुदा खैर करे। बचाओ गदीरा। अच्छा से छा थियो? अरे खेर कोन्हे, हलो टिप कढो। सुल्तान खान, छा थियो बाबा? तव्हां वियो त मां 5 मिंटनि में किथां पाणी हथ करे अचां। सुमेरा सुमेरा, ही ॾिस मूं नई गाॾी वरिती आहे ऐं बाबा बि गाॾी ते वियो आहे। मां बि बाबा खे चवंदसि त मूंखे बि अहिड़ी नई गाॾी वठी ॾे। अहिड़ी गाॾी किरी टुकड़ा टुकड़ा थी वई आहे। रब खैर करे। दिल हौल पिया अचनि, तर में बि को कज़ियो कोन थियो आहे। या खुदाया, तू करम कजाए। समझ में नथो अचे रहिस एॾी देर छो कई आहे।
बचल साईं ये महल थी वही है अञा ताईं साईं वॾे जी का ख़बर ई कोन्हे अलाए जे छो अॼु तंहिं वक़्तु सुल्तान खान रईस सुलेमान खान वटि आयो त मां हुनजी अखियुनि में कोन ॾिठो अलाह ख़ैर करे अलाए छो अजीब ग़रीब विसवसा था थियनि पिया पोइ छा माना जेके विसवसा मूंखे अचनि था ईअं न हुजे सम्झ में नथो अचे छा कजे अरे छा छो ॿुधाए असां छड़ा जिना थी वियासीं हट कि रईस वॾे खे कंहिं गोली हणी करे मारे ज़ालिम भाउ पंहिंजे फ़क़ीर भाउ जो क़त्ल करे छॾियो ॿुधो ॿुधो शमशाद किथे आहे अंदर तव्हां चुप थिया कयो मां शमशाद खणी थो मां नथा इहा बाबुल खे थो वठी अचां तव्हां जेसि ताईं चुप थिया कयो वसाई 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 उठी जल्दी टप कर छा थियो बाबुल खे थियो छा हम तो बोलो थियो छा है सुल्तान खान सुलेमान खान जो कत्ल करे आई अल्लाह आई भाई तो उठी उठी जल्दी कर कुरान के पुण्य दो असा के चाहे मातम करे नहीं कुरान पुण्य दो आई बात करना आई बात करना भाई कुरान का सीखिए किया है ना किया तो अलिया बाबू का करो ये ठहरो तो थियो इते का रब जी रहा हाले पुतो ये वक्त रोण है तो कसूर और चुप ने जल्दी जो वक्त है मुख मोकलियो पर बचल शमशाद तो अञा ॿार किथे आहे शमशाद अदालत में मूं वटि अमानत रहंदो रहे सॼी उहो पागल ऐं वसाई ॿार बीठा आहिनि उन्हनि खे मां लिकाए पीआरियो आहियां ऐं ॿुधो तव्हां कंहिं वक़्त में सुल्तान खान जे फिरेब में न अचिजो मुंहिंजो पुछेव त हुनखे कॾहिं न ॿुधाइजो ऐं ॿुधो पोइ जी ॿार अथव हाणे मोकिला निकाले सुल्तान खान पंहिंजो साहब बि पराए वसा आहे असांखे बि हिकु ॾींहुं हलणो आहे बाबा थियो कीस आहे सुलेमान खान ॾाढो भलो माण्हू अलाए कीअं हादसो थियो पोतार सुलेमान खान पुट नथो नथो अचे बच्चो नंढड़ो आहे कंहिं रांद रूंद में हूंदो उनखे कहिड़ी ख़बर त हू यतीम थी वियो आहे अदा छो यतीम आहे संदसि चाचो सुल्तान खान वेठो आहे बेशक
शमशाद मोती नहीं दो अम्मा इनके वरी छो शमशाद जी लगी आहे बाबा ने जे पे शमशाद जो पी गुज़ारे वियो आहे ऐं शमशाद खे धाड़ेल खणी विया आहिनि हाणे सभु शमशाद जा रांदीका आहिनि घर असांखे मिलनि इहो त ठीकु आहे पर तव्हांजो पीउ तव्हां ॿिन्हिनि खे विलायत पियो मोकिले मां तव्हांजी जुदाई जो सोचां थी तव्हां में वध था पवनि अच्छी गयो बाबा शमशाद के ना दादी लाना दादा चना ना तुम्हारा स्कूल कौन में दी ना पनु ये दगन का बाबा सवाल पाने का मैं आराम क्यों तव्हां इन्हनि खे हिते ई कंहिं वॾे शहर में छो नथा पढ़ायो ॿाहिरि छो था मोकिलियो वॾो शहर माना कराची न जेकॾहिं कराची में जहाज़ में वेहे थो त कलाक ॿिनि में उहो जहाज़ वञी कंहिं ॿिए मुल्क पहुचंदो तूं उन समुत सां पंहिंजे ॿारनि खे कराची पिया पढ़ायूं ऐं वधीक मुंहिंजे मामले में टंग रहंदी कर न घणो बहस कंदी कर सम्झी पुट शमशाद पुट जेकॾहिं केरु हिते तोखां पुछे न त तुंहिंजो नालो छा आहे त हुनखे चइजांइ मुंहिंजो नालो अयास आहे ऐं जेकॾहिं केरु मुंहिंजे लाइ पुछे त हुनखे चइजांइ इहो मुंहिंजो पापा आहे ठीकु आहे ॿुध जे रईस नंढे वारा असांखे ॻोल्हींदा हिते अची वञनि त पोइ ख़ुदा जी का सड़ाई थिए अरे भाई तका सड़ाई कढ ख़ुदा न कंदो कोई हिते अची असांखे ॻोल्हे लाइ टे शहर मटाए अची हिते लिकायूं केरु ईंदो हिते ऐं जेकॾहिं न ॻोल्हे लधूं बि त शमशाद ते सिर बि कुर्बान करे छॾींदुसि हा मामा असां चाचा सुल्तान कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांखे मारे पुट हिन दुनिया में कंहिंखे ॾुख न ॾियणु मासूम थियणु कंहिं ते ज़ुल्म न करणु वॾो ॾोह आहे अम्मा रईस नंढो असांखे ॻोल्हींदो हूंदो माए मुझा भाई न पर हितां जो हवा में शमशाद के तलाश कदियो चल हो छोरो चाहे जमीन जे सतन तन में बंद हुजन या समुंड जे तरे में टिकी वजन पर सुल्तान खान उन्हनि खे उतां कढी ॾींदो सावंत थाने वारी FIR में छा लिखायो अथई साईं जी तव्हां हुकुम कयो ई लिखायो अथमि मुंशी बचल रईस नंढे जे भाइटे शमशाद खे अगवा करे वियो आहे ऐं साईं रईस सलेमान खान जी मिल्कियत जा कागज़ उहे पिण चोरी कया अथसि असां गॾु लखें रुपयनि जा ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे वियो आहे ऐं रईस सलेमान खान जे क़त्ल जो पिण शक अथसि शाबाश शाबाश साईं थाने वारनि तस्वीरूं घुरियूं आहिनि ऐं चवनि था त तस्वीरूं हर थाणे ते पहुचाए छॾींदासीं हा ॾियो हुन जा फोटो थाने में पर अञा बि हिकिड़ो कमु करियो बचल जो पर न बचल जो न शमशाद जो फोटो ऐं
गुम थियण जो इतला अखबार वारनि खे ॾेई छॾियो। अखबार वारनि खे ॾेई छॾियो गुम थियण जो इतला। जॾहिं हुनजो फोटो अखबार में लॻंदो त पाण ई सुल्तान खान जा सॼण शमशाद जो इतला सुल्तान खान खे ॾींदा। अरे बॉय, शमशाद जी जिंदगी मुझे चंपे में बंद थी। रमजान ऐं बचाए वारनि को फाट खाधो या न? साईं कुछनी कोन था। कुछंदा, जरूर कुछंदा। जे न कुछंदा त कुसजी वेंदा। छो जो सुल्तान खान जी दहशत जिंदा इंसान जो साह सुकाए छॾींदी आहे। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थी वेंदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ में ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वॾियूं वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 मारे मारे जी रहे हैं कुछ नहीं था बताए सुल्तान खान नालो आहे मुझो असांजे ज़मीन में सुल्तान खान जे हुक्म खां बग़ैर पखी पर नाहे हली सघंदो असांजी रियासत जो निमक खाईंदड़ ही बेनीम का ज़बान कोन था खोले जंहिंजो सीनो सुल्तान जे साम्हूं सीटबो उहो सट जी वेंदो
जेको कदम सुल्तान खान के खिलाफ खड़े वो गोरन का कब थियो भी तो जेका जबान सुल्तान खान के हुक्म के खिलाफ भी थी पेट में मौत तैयार थी भाई पेट में सुल्तान खान जी दहशत जिंदा इंसान जो साह सुकाए चली दिया मुझे ख्याल में पंहिंजे साथीअ जो बेवक्त तो मौत ॾिसी तूं हाणे मौत खां पनाह घुरंदो हुते ॿुधाए बच्चा ॿुधाए त शमशाद किथे आहे न त ॿी सूरत में मौत तुंहिंजो मुक़द्दर बची चुको आहे मूंखे न मारे मूंखे न मां ॿुधायां थो बच्चा अहमदाबाद जीप में शमशाद के खड़ी न जीप सावध तो ॿुधो जीप लिखती जीप हाड़ी सुल्तान जो चंपो अड़ो वहशी रूप अख्तियार कदो जेको जमीन जे सतन दालवा जीप के गोले हथ कदो जीप स्कूल जा
तफसील ऐं नाला लिखी। हा हा बैकवर्ड सिटी ठीक आहे बाबा, आहे त केॾा न बस रुगो माण्हुनि ते इहो दाॻो हुजे त सुल्तान खान जो औलाद विलायत में थो पढ़े। समझी वई न? तव्हां मिल्कियत जा वारिस नथा थी सघो। हिन जो मतिलब आहे त शमशाद ई मिल्कियत जो वारिस आहे। कानून इहो थो ॿुधाए। ठीकु आहे चलो। केॾी बि होशियारी ॾेखारी न पर बचंदा कोन। बचन हाणे बचे न बचे पर शमशाद खे हर हाल में खत्म करणो आहे, छो जो शमशाद जो मरण हाणे लाज़मी थी वियो आहे। मां पंहिंजनि ॿारनि खे ॿाहिरि मोकिलण में मसरूफ़ हूंदुसि। इहो कमु तव्हां करे छॾिजो। हाणे इहो कमु तमामु घणी प्लानिंग सां कजो। असुल मुल्क बाहि हुजे, बाहि। बादल मां तालीम हासिल करण जे लाइ चीन विलायत में वञणो पवंदो आहे। फिलहाल शमशाद पुट खे पंज स्कूल वञणो पवंदो, छाकाणि त जीप नज़रनि में अची वई आहे। जीप उते ई बीठी हूंदी न, जेकॾहिं पुलिस जी नज़र पइजी वियसि त पोइ लावार सम्झी हुनखे थाणे टेकाए वेंदा, न त नंढे रस जा माण्हू अची पंहिंजी जीप सुञाणे काहे वेंदा। अरे कॾहिं त का चङी ख़बर ॿुधाईंदा करियो। हिकु माण्हू हथ अचे ऐं हथ अचण खां पोइ हथनि मां निकिरी वञे ऐं फ़ौजे तव्हांजी ज़िंदगीअ ते अरे गाॾीअ सोधो उॾाए छॾियोसां। तुंहिंजनि माण्हुनि में त को अफ़ाली कोन्हे को पहाड़ जा तरा। गलती थी हुई है, आइंदा में बची वई। अड़े हो बच्चल लभे त इहो छोरो मिली वेंदो, पर लॻे थो त बच्चल हाणे हीअ जोई छॾे वियो आहे। पर केॾां वेंदो, केतिरो निकतो सुल्तान ॿ टे ॾींहं घर खां तूं बि ॿाहिरि न निकिर त रईस नंढे जा माण्हू सम्झनि त अलाए काॾे ग़ाइब थी विया। हाउ ॿ डरे त शमशाद खे बि स्कूल मोकिलियो, हिन जी तालीम जो सवाल आहे। बराबर। फिलहाल हू इहो सम्झंदा त ही शहर ई छॾे विया आहियूं। बच्चन न, पर मूंखे शमशाद जी मां घुर्जे, छो जो इहो ई उहो कंटो आहे जेको मुंहिंजे दिल में चुभे थो। बच्चन खे छा कंदासीं? बच्चन खे पुलिस जे हवाले कंदासीं त 15 केस लॻी वेंदसि या सॼी उमिरि पियो जेल में मारवी जा पेट ॻाईंदो। शमशाद, शमशाद ई आहे। शमशाद हूंदो लंबू खां मिल्कियत वहंदो, मूंखे हर हालत में शमशाद घुर्जे।
हलायो हिन धरतीअ ते वण वण जो पन पन काचियो पर मूंखे हर हालत में शमशाद जी बाह घुर्जे समझो ॿार वॾे रईस जी त पगलनी पते छॾी आहे बाक़ी ॿियो केरु दावेदारी कंदो अड़े जट जा पुट वॾो को बेवकूफ़ आई वो चरिया सिंध जे अंदर पगुनि ते झगड़ा कोन थींदा आहिनि छो जो पग जी क़ीमत आहे छा सिर्फ पोस्कीअ जा 16 वाल असल मामलो त माल ऐं मडीअ जो आहे जंहिंते मां ऐं मूं जहिड़ा मरण मारण लाइ तयार थी वेंदा आहिनि पुट भेण जो ख्याल रखजांइ विढ़जांसि न मतां हुते परदेस में मुंहिंजी धीअ खे किलो करे छॾी अम्मा जेकॾहिं शमशाद जो नालो वरितई पोइ त ज़रूरु विढ़ंदोमांसि हेलो बाबा बराबर हेलो जल्दी करो एयरपोर्ट से देर पे जाए अरे छॾे में जिगण खे ॾाढो सुस्त करे ऐं ॿारनि खे खोलीअ में हलो बाबा हलो हलो बिस्मिल्लाह अॼु अलाए छो थी दिलि वसावे शमशाद खे स्कूल मोकिले छॾे कुझु थी पवेसि त पोइ अलाए केतिरा ॾाइण ॾेह में पिया घुमनि का महिल न कंहिं जहिड़ी दिलो न कर जंहिंजो साणी साईं बुढ़ल सरकार तंहिंखे कोन लॻे कोसो आहे बाक़ी वहम ऐं विस्वसात थींदा आहिनि माण्हू जो मन ठहियो ई सौदाव जे लाइ मुंहिंजी सलाह मञी न त बुढ़ल साईं जी दरगाह ते हली जोगो अॾे रहूं पागल मां जमी त सच थी सुल्तान खान जा माण्हू असांखे उहे शहर में घुरींदा वठनि ऐं पाण हली बुढ़ल सरकार ते जोगी अहिड़ा थी वई आहे तो मानी खाधी आहे न तूं चई त तोखे मानी हाणी ॾियां मां शमशाद मोटे स्कूल मां त असां ॿई गॾिजी खाईंदासीं अलाह ख़ैर करे अलाए छो देर कई अथसि अरे ग़लती छो थी करे देर कोन थी अथसि स्कूल मां अञा मोकल कोन मिली हूंदसि अलाए छा थी वियो पीउ पुट जो न आहे भाउ भाउ जो न आहे रुॻो झगड़ा लॻा पिया आहिनि बिल्कुलु और सदको वञे एॾो सवेल स्कूल मां अची वई ॿुधाए पुट ख़ैर पियो जे छोकिरो मूंखे कपिड़ा ॾिना न पाइण का हा उन छोकिरे खे धाड़ेलनि गोली हणी मारी हई सदको वञा सुल्तान खान जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई हूंदी त शमशाद हिते ईंदो आहे ऐं कल्ह हुन जा माण्हू हुनखे मार आया हूंदा पर हिन जीअं त पंहिंजा कपिड़ा ॿिए छोकिरे खे ॾिना त ग़लतीअ में हुनखे शमशाद खान सम्झी मारे विया वीचारो ॿियो छोकिरो पागल जा पीउ इसराइली असांजो पीछो या शमशाद जो पीछो छो नथा छॾे बाबुल मां हाणे बचर छॾे ॾींदा छाकाणि त सुल्तान खान सम्झंदो त शमशाद मरी चुको आहे ऐं हाणे वक़्तु आहे तो वारी सलाह ते हलण जो तो जेको न चयो त बुढ़ल सरकार ते हलूं सो हाणे हलणु घुरिजे हल उते हली पंहिंजो पखो अचियो
चीटा पर्वत देर न कर। अखबार में तीन लोग इहो ही स्कूली बार बाट में अंदाज़ो तो फाइट में हलाक। हिन जो मतलब त हलाक थियो आहे, अञा मोह कोन्हे को। साईं मरी वियो आहे, इहे अखबार वारा आहिनि बादशाह। मरी वञे लिखनि हलाक, न खां त पोइ पुछण वारो ई कोन्हे को। अरे बाबा, हलाक लिखन या हिलाल लिखन, मुड़स त मोह न। मुरादी ख़बर हाणे त को खुटको कोन्हे न। बाक़ी रहिया ज़मीन जा कागर, उहे कागर हाणे बचल वटि हुजनि या वकील वटि, ॾाढो थो फ़र्क़ु पवे। ॿियो भला न त त पोइ ठीकु आहे। अॼु खां पोइ हिन इलाइक़े जे झर जंग में ऐलान करे छॾ त हाणे सुल्तान खान जी सल्तनत आहे। हाणे अच्छे कारे जो मालिक सिर्फ सुल्तान खान आहे। सुल्तान खान। इहो गोगा अॻे ई आहे, बाक़ी मुल्क में अञा माथाण मचाइबो। हूअं बि साईं जग जहान खे ख़बर आहे, 100 शैतान हिक पासे ऐं सुल्तान खान हिक पासे। काणे खे काणो मुंहं ते चवनि थो त पोइ दिल बि जल जाए। अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 0313 8562 682। इजाजत है नंढड़े खे। हाँ साईं।
बेटा तुझो नालो छा आहे? फकीर साईं अयाज़ नालो आहे। बुढ़ल सरकार ते हाज़ुरी भरिंदो आहे। अलाह कंदो तुंहिंजो वॾो आवाज़ थींदो, ॾाढो तुंहिंजो आवाज़ में अंदाज़ आहे ऐं मेठा जा तूं हाज़ुरी भरिंदो रहो बुढ़ल सरकार जी। अलाह जे हुक्म सां बुढ़ल साईं कंदो, वॾो फनकार थींदे, दुनिया तोखे ॿुंदी। आमीन आमीन आमीन। दुआ कयूं था बुढ़ल सरकार ते। अचो बाबा अचो अचो अचो। बाबा हे जेको जुमो जमाल आहिनि, अॼु खां पोइ तुंहिंजा साथी आहिनि, हे मुंहिंजा बचड़ा आहिनि। हक़ मौजूद सदा मौजूद। नीह तुझे नाच वजा, नीह तुझे नाच वजा, मूंखे शौक़ बधायम छे। वजे रोज़ वजूद में बिरह तुझे जी भेर, दिल पर न लाए देर, बुढ़ल मता हूँ तुझे इश्क दुनिया ओ मुखे मिठी लोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, वर मोहबम यजा सच्चा करता सोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, वर मोहबम यजा सच्चा करता सोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, वर मोहबम यजा सच्चा करता सोली, तुझे इश्क दुनिया ओ मातम यने ओ लखती मदायूं, आई हाँ दे पाद में पायूं, ओ पंजे अचण जूं देखे वधायूं, पंजे अचण जूं देखे वधायूं, ओ पंजे अचण जूं देखे वधायूं, अथई पहर अंदर में हीरे में होली, तुझे इश्क दुनिया ओ मुखे मिठी लोली, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, गर मोहबम यजा ओ सच्चा करता सोली, तुझे इश्क दुनिया तुझ मोहबम यारू ओ मोह घना मादे, तेरी पान तू सुञाणे ॾिस न असां ॾे, ही सायथ मिसाण ओ दिलड़ी यहाँ दे, ही सायथ मिसाण दिलड़ी यहाँ दे, ही सायथ मिसाण दिलड़ी यहाँ दे, तुझे मिलन ले वो गली गली मां बोली, तुझे इश्क दुनिया ओ मुखे मिठी लोली दा, तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली, वर मोहबम यजा सच्चा करता सोली, तुझे इश्क दुनिया हिम्मत बुझल खे सूरन सेखारियो, तुझे इश्क अरबी आणे उथारियो, हिम्मत बुझल खे सूरन सेखारियो, तुझे इश्क अरबी
थारियो सदा तारत हुंदी ओ सगुना विसारियो सदा तारत हुंदी ओ सगुना विसारियो सदा तारत हुंदी सगुना विसारियो असली हासा ओ बान पटी बोली तुझे इश्क दुनिया ओ मुखे मिठी लोली दा तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली वर मोहबम यजा सच कर का सोली तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली वर मोहबम यजा सचा कर का सोली तुझे इश्क दुनिया मुखे मिठी लोली तुझे इश्क दुनिया बाबा बस खुश हो गए यार मेहरबानी हाजिर है। हाय भाभी पक्का साथ प्यार मुझे इनाम है जो मुझे जैसे की जरूरत पड़े
ऐं मुंहिंजो सॼण उहा शइ मुंहिंजे साम्हूं हाज़िर करे सच ॿुधायां त सरकार मुंहिंजी चांहि जी सख़्त ज़रूरत आहे। मूंखे ख़बर न आहे त इहो छा आहे, पर मां एतिरो सम्झां थी तव्हांजी ख़िदमत करण सां मूंखे पंहिंजो पाण वणंदो आहे। भागुर सच ॿुधाए जॾहिं न ॻाल्हाईंदो आहियां त मुंहिंजी सोच में मुंहिंजे ज़हन में सिर्फ़ु तूं ई हूंदी आहे ऐं माण्हुनि खे मुंहिंजे कलाम मां प्यार जी ख़ुशबू हूंदी आहे। ख़बर थी आयसि ॻोठ जी छोकिरियूं मूंसां रही सघंदियूं आहिनि। मां त हर वक़्तु तुंहिंजे लाइ दुआ घुरंदी आहियां। छा घुरंदी आहे दुआनि में? आउं घुरंदी आहियां त अलाह से तोखे ॾींहुं राति तरक़ी ॾे, तूं वॾो फ़नकार थी, सितारनि में चंड वांगुरु हुजी, माण्हू तुंहिंजी हिकु झलक ॾिसण जे लाइ बेताब हुजनि, तोखे को कोसो वाह न लॻे। आमीन। वाकई मुंहिंजे लाइ एॾो न घुरंदी आहे। हिकिड़ी ॿी दुआ घुरंदी आहियां त ॿुधाए न चुप चुप घुरंदी आहियां त चलो तूं घोट थी ऐं आउं तुंहिंजी ऐं तूं मुंहिंजी शादी में सहरा ॻाल्हि ईअं न शहरी। हाँ फरियाद मज्जी मोटिया मन नाज़े शेरम शास मसाने सब बिनिंग की कॉल किया एंड खुदा खुदा करे तो नहीं तुझे नंबर मिलियो। हाँ फरियाद आई ना प्रोग्राम घुमर जो ताजू तो सही यार पूरी कंट्री साइड घुमंदासी छत एनवायरनमेंट ऐसा जी गोठे जी इतना जी खूबसूरती इतना जी रौनक इतना जी माहौल रियली यू विल एंजॉय। हाँ हाँ ठीक है तू ये रिसोर्स पर्सन थी वही यार प्लीज अचो ना प्लीज प्लीज माय को नहीं ऑर्डर लिटरली प्लीज नहीं करे तुझे पे शर्म न तुझे नो नो नॉट एट ऑल ही पूरो एरिया मुझे बाबा ने सुल्तान खान जो है बाबा जी मर्जी खां सवा तो पखी भी पर न दो अगर मैं बराबर पर हाणे हिते परवेज़ खान जो सब कुछ साॻियो हूंदो फर्ज़ सिर्फ़ एतिरो हूंदो त अॻ में सभु ॻाल्हि बाबा साईं संभालींदो पर हाणे मां पंहिंजो राज पाण संभालींदो। बच्चू बादशाह अॻ में बि टूटी हाणे बि ॾींदो। जंग जा जोगी हमेशा पंहिंजे मथों मजबूत हथ रखण चाहींदा आहिनि। बच्चू बादशाह ही हथ नाहे आसमान आहे हिन जे हेठां जी समूरी धरती तुंहिंजी पकड़ आहे। त पोइ ठीकु आहे रईस परेज़ खान तुंहिंजी औताक जा दर जेकॾहिं ऊंचा हूंदा मूंखे उठ पालण में सवला थी पवंदा। आदि अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आदि खुश आयो? हाँ तो तव्हां ठीकु आहियो? छो त जुमो न आयो आहे छा? हाँ जुमो आहे। जुमा ओ जुमा। जी साईं। छंछर आचर सूमर अंगारो अरबा खमीस
ऐं जेकर जुमो न ईंदो त पोइ खमीस वारी काॾ हुई। ॾाढो शरारती आहे आदि, ॾाढो शरारती आहे। हा भला दीवार वार किथे आहे असांजो टिकट? मथे वेठो आहे, तव्हां हली वियो, मां तव्हांखे चांहि थी ठाहे अचां। हा अति हे थई दिल माया टिफड़ पोइ वॾे पोस्ते सम्झे थोड़ी नंढे जो। अॼु असीं मथे हलूं था ऐं दोस्त सां कचहरी। ठीकु आहे। यार अयास जी वो सास कंपनी वारो ना है तौफीक। हाँ हाँ उन चयो पे त कैसेट कढण ते लख सवा ख़र्ची ॾे। कैसेट ते लख हौसलो हौसलो यार हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधो, लख या सवा लख पाण वटि किथे आहे लख? यार अयास तूं गणती न कर, 20-30 हज़ार मूं वटि आहे ऐं हू पंहिंजी मोटरसाइकिल आहे, उहा बि खपायूं था। 30-40 हज़ार तूं उहा बि करे वेंदी। ऐं अलाह मालिका तूं गणती न कर, अलाह चङी कंदो, को न को जुगाड़ करे को कमु करे था वठो। ऐं मां वटि बि पाड़ो हिकिड़ो लुंडो बीठो आहे, पर आहे अध्यारो, खपाईंदो 2-3 हज़ार कंदो। हौसलो में हौसलो हौसलो। अरे न यार जमाल, ॻाल्हि ॿुधो, मुंहिंजे लाइ त मोटरसाइकिल खपाए न यार, इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ सुठी मूंखे कोन थी लॻे। वाह रे यार वाह, ॾाढी ॿुधाए। अरे यार अयाज़, जे कुदरत मोकिलियो ॾिए न त हिन यार जी जिंद तो था कुर्बान आहे। यार तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, मां हक़ीक़त तव्हांखे इन सोचनि में नथो विझां ऐं इन परेशानियुनि में। अलाह मालिक आहे। ऐं यार जेकॾहिं मुंहिंजो वस लॻे न, आसमान मां तारा लाहे अचां, ऐं जेकॾहिं मां तारा न लाहे सघियुमि न त रस्ते मां ठिकरी भितर मेड़े हर तव्हांजे जी झोलीअ में उछलाई। हौसलो हौसलो हौसलो। यार अयाज़ चयो पिया न त जुमो ॾाढो शरारती थी वियो आहे, एॾियूं हरकतूं थो करे जो ख़ुदा जो कसम जो बस ॻाल्हि हक़ीक़त में बाक़ी यार तूं एॾो हरकती थी पियो आहे। बस यार ग़रीब बता। यार हाणे ॻाल्हि ॿुधो, पाण हलूं था दरगाह बुॾल साईं जी ते, हाली ज़ियारत बि कंदासूं। हा ऐं पोइ वरी जेके ॻाल्हियूं हुते हूंदियूं पंहिंजूं कंदासूं। यार सुमेरा, हिते रही निजी सिंधी ॻाल्हाइजे यार, इहा धांधली आहे। ठहियो ठहियो, हाणे माण्हू थियो, पंहिंजी असलियत न विसारियो। छॾियो यार, हाणे हिक ॿिए खे धकियानुसी अल्ट्रा मॉड थियण जा ताना न ॾियो।
यार अयाज़ जी अॼु साईं जी दरगाह ते हाज़िरी पड़ी आहे जी थी वञे अॼु फुकराई रंग जी बिस्मिल्लाह जी यारनि जी मर्ज़ी वाह वाह बिस्मिल्लाह देखी